आज हैदराबाद कासमाबाद वैदत कॉलोनी वाले इलाके में गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल और वैदत कॉलोनी में एहसास प्रोग्राम तहत असिस्टेंट कमिश्नर कासमाबाद गदा हुसैन सूमरो और मुख्तार कार कासमाबाद की अगवानी में गरीबन के 12,000 रकम ॾिनी वई ऐं फिंगरप्रिंट्स बि वरिता विया। कोरोना वायरस खां बचाव लाइ सिंध हुकूमत जी हिदायतुनि ते एहसास प्रोग्राम लाइ आयल औरतुनि खे 3 फुटनि जे फ़ासिले ते विहारियो वियो। अचो त इन हवाले सां ॾिसूं था हैदराबाद मां गुलाम हुसैन चांडियो जी ही रिपोर्ट। जी वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान जी हिदायतुनि ते ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि लाइ हिकु जोड़ियल कमेटी जंहिंजो नालो एहसास प्रोग्राम आहे ऐं तमामु बहितरीन अंदाज़ सां वैदत कॉलोनी वारे इलाइक़े हैदराबाद में गर्ल्स हाई स्कूल में 100 जी तादाद में औरतूं पुॼी वियूं आहिनि, जिन जा फिंगरप्रिंट वठी ऐं ग़रीब औरतुनि जी मदद लाइ उन्हनि खे फ़ौरी तौरु हथो हथ रक़म ॾिनी पई वञे। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त असिस्टेंट कमिश्नर कासमाबाद गदा हुसैन सूमरो ऐं मुख्तार कार कासमाबाद जी अॻवानी में तमामु बहितरीन अमल आहे। ऐं कोरोना खां बचण लाइ औरतुनि खे 3-3 फुट जे फ़ासिले ते विहारियो वियो, जिन मिसकिननि जी मदद लाइ उन्हनि खे रोक रक़म ॾिनी वई। कैमरामैन राशिद चांडियो सां गॾु गुलाम हुसैन चांडियो, सबको न्यूज़, हैदराबाद।